गढ़ी खैरो ऐं भरपासे जे ॻोठनि में बरसातुनि खां पोइ मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि, जंहिं सबबु केतिराई मरीज़ रोज़ानो इस्पताल पहुची रहिया आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे TTV गढ़ी खैरो जो रिपोर्टर सनाउल्ला बिरोही। जी सनाउल्ला बिरोही, तफ़सील ॿुधाइजो। जी नाज़रीन, गढ़ी खैरो में बरसातन का वबाई बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जॾहिं त तालके में 80% जेके माण्हू मलेरिया, गैस्ट्रो ऐं ॿियनि बीमारियुनि में वठिजी विया आहिनि ऐं तक़रीबन 30 खां मथे जेके आहिनि उहे माण्हू मौत जे मुंहुं में हलिया विया आहिनि। पर इन जे बावजूद सेहत खाते को भी उपाउ न वरितो आहे, न DHO तरफ़ां जेको आहे हिते कैंप क़ाइमु कया पिया वञनि। जॾहिं त ॿिए तरफ़ इमरजेंसी वारी सूरत हाल में तालका अस्पताल गढ़ी खैरो में सवाइ चंद डॉक्टरनि जे ॿिया जेके डॉक्टर आहिनि सभई उहे गैर हाज़ुर आहिनि। टेक्निकल थोरे नॉन टेक्निकल स्टाफ हिते मौजूदु न आहे, जंहिं सबबु कुझु डॉक्टर ऐं कुझु जेके आहिनि हेठे अमले हुजण सबबु जेके हिते हज़ारनि जे जेके तादाद में मरीज़ अचनि था उन्हनि खे उहे डील नथा करे सघनि। जॾहिं त ॿिए तरफ़ इहे पिणु शिकायतूं आहिनि त तालका अस्पताल में दवाउनि जी खोट आहे ऐं जेके माण्हू आहिनि उहे जेके आहिनि हिते तड़पी वापसि हलिया था वञनि।